अस्सलाम वालेकुम। ममन सिद्दीक मिटवार बाबा आला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान, घाटो थियणु, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियणु, ढ, भलाई, उम्मीद, जुञ, सिराब। पान नंबर 88। बयान कंदान त जॾहिं हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन हाइज़ थींदी हुई त पंहिंजे मासीअ हज़रत ज़करिया जिन जे घरवारीअ वटि उन वटि रहंदी हुई। ऐं जॾहिं हज़रत मरियम जिन पाक थींदी हुई त मस्जिद में वञी क़याम कंदी हुई। ईअं हुयो। हिकु ॾींहुं हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे घर में जॾहिं उस निकिरी चुकी हुई परदो लॻाए गुस्ल करे रही हुई त हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जिन हिकु इंसान जे सूरत में उन वटि ज़ाहिर थियो। हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन चयो, अगरि ख़ुदा खां डिॼी थो त आऊं तुंहिंजे शर खां ख़ुदा जी पनाह चाहियां थी, मूं वटां हलियो वञ। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जिन चयो, आऊं तव्हांजे परवरदिगार जे तरफ़ां मोकिलियलु आहियां त तोखे हिकु छोकिरे जी ख़ुशख़बरी ॾियां जेको गुनाहनि खां पाक ऐं इल्म ऐं कमाल में वॾो थियण वारो आहे। हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन चयो, मूंखे छोकिरो छो थींदो जॾहिं त कंहिं बशर बि मूंखे हथु कोन्हे लॻायो ऐं न का आऊं बदकार आहियां। ईअं हुयो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जिन फरमायो, तव्हांजे परवरदिगार ईअं ई आहे फरमायो त हीउ मुंहिंजे लाइ आसान आहे। इहो उन लाइ थो करे त कमाले कुदरत जी हिकु निशानी ऐं माण्हुनि ते हुजत ऐं मुंहिंजे तरफ़ां रहमत जो सबबु थिए। उन फ़र्ज़ंद खे अहिड़ी तरह पैदा करणो मुक़दर थी चुको आहे। इहो उन जे ख़िलाफ़ु कोन थींदो। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हज़रत मरियम अलैहिस्सलाम जे गिरेबान में फूकई हिकु हवा हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन जे पेट में पहुचाई। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जिन जंहिं वक़्तु फूकियो त उन ई वक़्तु महिल उन जे रहम में कामिल थी वियो। जहिड़ी तरह ॿार माउ जे पेट में 9 महीननि जा थींदा आहिनि। त हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन गुस्ल खाने मां ॿाहिरि आई उन औरत वांगुरु जंहिंजो ज़माना हमल मुकमल थी चुको हूंदो आहे ऐं ॿारु पैदाइश थियण जे क़रीब हूंदो आहे। जॾहिं हज़रत मरियम जी मासीअ जी नज़र पई उन ते त तइजुब थियो। हज़रत मरियम अलैहिस्सलाम हामला थी त तन्हाई अकेलाई उज़लत इख़्तियार कई या माण्हुनि खां घणो परे हिकु मक़ाम ते रहणु लॻी। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन पैदा थियो, हज़रत मरियम जिन जे मौत जी तमन्ना कई, माण्हू उन जी निस्बत कहिड़ो गुमान कंदा। उन वक़्तु हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम जिन आवाज़ ॾिनी त डिॼ न, ग़म न करियो, तव्हां ख़ुशि रहो। ऐं कंहिंसां मुलाक़ात थिए त इशारनि सां उनखे चयो त मूं पंहिंजे महिरबान ख़ुदा जे लाइ नज़र जो कयो आहे, नज़र जो आहे रोज़ो रखियो ऐं अॼु कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदी हुअसि। देश चयो कामनि जे किताबनि में लिखियलु आहे। ईअं थियो त माण्हुनि चयो मुड़ुस बिना ॿार बदकार जो अर्तकाफ़ कयो आहे। उन हज़रत मरियम अलैहिस्सलाम, हज़रत मरियम अलैहिस्सलाम हारून जी भेण, न तुंहिंजो पीउ बदकिरदार हुयो ऐं न तुंहिंजी माउ। जॾहिं माण्हुनि जो हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन खे महराब में इबादत में न ॾिठो त उनजे ॻोल्हण लाइ ऐं हज़रत ज़करिया जिन उन जे मोहबत में मशगूल हुया। कामन चयो देश खे किताबनि में लिखियलु आहे त मनकूल आहे त ॿारु 6 महीननि हमल जे मुदत में पैदा थिए थो त ज़िंदह कोन रहंदो। पर हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ज़िंदह रहिया। हर हिकु 6 महीननि में पैदा थियो। बनी इसराइल जूं औरतूं हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन वटि गॾु थी वियूं ऐं लैन तैन करणु लॻियूं।
हज़रत यहया जिन इस्लाम तस्दीक कई जॾहिं हज़रत मरियम अलैहिस्सलाम जिन उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि खे जवाबु कोन ॾिनो, बल्कि हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन जे तरफ़ इशारो कयो त उन्हनि चयो हीउ ॿारु आहे, कीअं ॻाल्हाईंदो, ॻाल्हि कंदो, शीर ख़वार ॿारु आहे। हज़रत यहया अलैहिस्सलाम जिन तस्दीक कई ईअं हुयो त बहुक्म ख़ुदा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जिन ॻाल्हायो, चयो त आउं बंदे ख़ुदा आहियां, उन मूं ते किताब नाज़िल कई आहे ऐं नबी बणायो आहे ऐं आउं जहान में जिते बि हूंदुसि ख़ुदा मूंखे बाबरकत बणायो आहे। मनक़ूल आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो साहिब नफ़ा करार ॾिनो आहे, इल्म कमाल ऐं बीमारनि खे शफ़ा ऐं ज़ाहिर बातिन मर्दनि खे मुर्दनि खे ज़िंदह करण जी वजह सां दुनिया में हूंदुसि। मुंहिंजे ख़लक़ खे नफ़ो थींदो ऐं निमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो। माण्हुनि खे वसियत कई जेसीं ताईं ज़िंदह हूंदुसि मूं ते ख़ुदा जे तरफ़ां सलामती या सलाम आहे। जंहिं ॾींहुं पैदा थियुसि उन ॾींहुं मरंदुसि, जंहिं ॾींहुं क़यामत जे ॾींहुं मरण खां पोइ ज़िंदह थींदुसि।